नंढड़ो असदुल्ला आज साहब किताब वसूल कंदो। गुलाम हुसैन नंढड़ो जेको हाजी साहब किताब वसूल कंदो फतेह बाबा थियो। शफीउल्लाह नंढड़ो हाजी साहब किताब वसूल कंदो। सवतुल्लाह हाजी साहब जीअं त हिते वेठल दोस्त मीर हारून कुमरो साहब, उस्ताद मोहम्मद हसन साहब ऐं ॿिया दोस्त सभिनी खे मां सलाम पेश कयां थो। ऐं राजा असगर कुमरो हिन तमामु सुठो कमु कयो आहे हिते ॿारनि जे लाइ ऐं अहिड़ा थियणु खपनि हर महलनि में ताकी ॿारनि खे वधि में वधि तालीम मिले, सुठी तालीम मिले। ऐं मां हिते रिक्वेस्ट कयां थो उन्हनि ॿारनि खे सभिनी खे त तमामु महिनत करनि। तालीम खां बग़ैर कुझु बि न आहे। तालीम सुठे नमूने पढ़ंदा, अॻिते वधंदा ऐं सुठी ज़िंदगी गुज़ारींदा। बाक़ी ईअं फज़ूल पंहिंजो टाइम गुज़ारींदा, फज़ूल वक़्तु गुज़ारींदा, वॾे उमिरि में पोइ वरी तकलीफ़ महसूसु कंदा। पंहिंजो वक़्तु जेको आहे क़ीमती आहे ॿारनि जो, पहिरीं क्लास खां वठी ग्रेजुएशन ताईं सुठी महिनत कनि। मुंहिंजो सभिनी खे रिक्वेस्ट आहे ऐं राजा असगर खे रिक्वेस्ट कयां थो कि हिते तमामु सुठा टीचर रखे ऐं ॿारनि खे सुठी तालीम ॾे ताकी पंहिंजो बि वक़्तु ख़राबु न करे, ॿारनि जो बि ख़राबु न करे ऐं हुननि जी ज़िंदगी सुठी थिए।